शांती हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा द्रौपदी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर निरोगी आहे। मां सदा परमात्मा जी छत्रछाया जे हेठां रहण वारी सिर्फ़ आत्मा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो, त्योहार मल्हाइण त माण्हू ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। त्योहार मल्हाईंदा आहिनि, माण्हू ख़ुशी थींदी आहे। थोरो समय माण्हू हिक ॿिए सां मिली करे ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि। लेकिन बाबा चवनि था कि अहिड़ो मिलन सदा ई रहे, अहिड़ियूं ख़ुशियूं सदा ई रहनि। न कंहिंजी बि कोई ॾिसो, मिलंदा आहियूं त कंहिंजी छा विशेषता हूंदी आहे, कंहिंजी छा विशेषता पतो लॻंदी आहे, है न। जॾहिं हिक ॿिए सां माण्हू मिलंदा आहिनि त चईंदा आहिनि न, हा इन में इहा सुठी ॻाल्हि आहे, इन में इहा सुठी ॻाल्हि आहे, इन में त असांखे कंहिंजी बि सुठी ॻाल्हि ॿुधंदे हुए बि ईर्ष्या जलन न थिए। जॾहिं हिक ॿिए सां मिलंदा बि आहियो त हिक ॿिए जी सुठी सुठियूं ॻाल्हियूं ई करो। हिक ॿिए जी मथां कंहिंखे हीअं न चओ, तूं हीअं छो कयो थी, हीअं न कयो थी, अहिड़ा कपिड़ा छो पाया आहियां, अॼु हीअं न कयो थी, तूं हीअं न कंदी आहे, अॼु हीअं छो थियो थी, तुंहिंजे हिन सां हीअं थी वई न। तॾहिं माण्हू हिक ॿिए सां मिलणु पसंदि न कंदा आहिनि। हिक ॿिए सां मिलो त सुठी सुठियूं ॻाल्हियूं करो, हिक ॿिए जी महिमा करो। भॻवान जी महिमा करण सां कुझु न थींदो। माण्हू सिर्फ़ु भॻवान जी महिमा कंदा आहिनि, भॻवान जी आरतियूं कंदा आहिनि, ऐं सॼो ॾींहुं त भॻवानु तव्हां सां गॾु रहंदो न, उहो त रहे, लेकिन तव्हां हुनखे त यादि कंदा न आहियो सॼो ॾींहुं। न, असां भॻवान जी महिमा करूं, ख़ुदि जी ग्लानी ऐं ॿियनि जी ग्लानी निंदा करूं त परमात्मा चवंदा आहिनि, मुंहिंजी महिमा खां त तव्हां ख़ुदि जी महिमा करो, हिक ॿिए जी महिमा करो, त माण्हुनि खे हिक ॿिए सां मिलणु पसंदि बि अचे। ऐं अगरि कंहिंजी बि कोई महिमा करे थो त साम्हूं वारे खे बि उन सां ईर्ष्या न थिए, जलन न थिए। जी सम्झो, अगरि कंहिंखे केरु ॿार अगरि सुठी ॻाल्हि कंदो, कोई हुनजी तारीफ़ थो करे, अरे त ॾाढो सुठो आई आहियां, कोई चए पढ़ण में त बिल्कुलु सुठो न आहे, है न। हाणे उन में ॿी कोई सुठी ॻाल्हि आहे त हुन ॻाल्हि खे ॾिसो न, विच में पढ़ाई किथां अची वई। ऐं माण्हू चवंदा ई आहिनि कि पढ़ण में सुठो न आहे, जीअं त ABCD बि पढ़णु न ईंदी अथसि न। शब्द ॾिसो, माण्हू ईअं चवंदो आहे न त ॿार जो बि मूड ख़राबु, वायुमंडल बि ख़राबु, तव्हांजो बि मूड ख़राबु। हिकु पढ़ाई जे कारण घर जी ख़ुशियूं ई ख़तमु थी वेंदियूं। अगरि ॿार खे असां सिर्फ़ु पढ़ाई 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 कंदा रहूं त ॿारु ॿियो कोई ॻाल्हि इंजॉय न करे। उहो इंजॉय करे ऐं तव्हां हुनखे घड़ी घड़ी चओ, स्कूल जे समय त उथे नथो, पढ़ण समय त हीअं थो करे, बाक़ी कमनि में त होशियारु आहे। सुठी ॻाल्हि आहे न, होशियारु आहे। सभु पढ़ाई लिखाई करे डॉक्टर इंजीनियर ठही वञनि त बाक़ी कमु केरु कंदो?
अॼु ॾिसो नूंहंरियूं टिकनि थियूं घर में, छो जो माउ पीउ बसि पढ़ाई करे त पोइ नूंहरनि खे त तव्हां चओ था घर जो कमु कर। हाणे तव्हांजी नूंहं पढ़ियलु लिखियलु आई त हुन घर जो कमु त कयो ई कोन अथई। उहा ससुराल में अची झाड़ू पोछो न कंदी, घर जो कमु न कंदी, रोटी न पचाईंदी, पोइ तव्हांखे वणंदी? पर तव्हां त ॿारनि खे पढ़ाई जे हिसाब सां ई करो था न। अॼु ॾिसो तव्हांजो ॿारु अगरि घर जी साफ़ सफ़ाई सुठी करे, रोटी सुठी ठाहे, त बि माण्हुनि खे चैन न आहे, त बि माउ पीउ चईंदो पढ़े त नथी, बसि हा झाड़ू पोछो करण में होशियारु आहे, रोटी ठाहिण में होशियारु आहे, इहे ई कमु करायो। शादी खां पोइ त ससु नूंहं सां इहे ई एक्सपेक्ट कंदी आहे, हर माण्हू इहे ई एक्सपेक्ट कंदो आहे, है न? हर माण्हू इहे ई एक्सपेक्ट कंदो न। अॼु कंहिंजी बि नूंहं खे तव्हां ॾिसो अगरि घर जा झाड़ू पोछो न करे, रोटी न ठाहे, त तव्हांखे वणंदी उहा नूंहं? न वणंदी न। त उहे इहे ॻाल्हियूं बि ज़रूरी आहे। ऐं ॿारु चलो ठीकु आहे पढ़ाई बि करे त ABCD पढ़ण त ईंदी अथसि न, अक्षर त सम्झ में ईंदा अथसि। एतिरो बि पढ़ाई पढ़ंदो न आहे मतिलबु माण्हू साम्हूं वारो सम्झे कुझु बि न ईंदो अथसि हुनखे, बेसम्झ आहे जीअं त। अहिड़ा शब्द असांखे न चइणा खपनि, है न? चाहे कोई बि हुजे, कॾहिं बि कंहिंसां मिलो न, अगरि सम्झो की नूंहं में चलो ॿियो कुझु बि कमु नथी करे, घर जो कमु नथी करे, रोटी ठाहिण में होशियारु न आहे, ॿाहिरां जो कमु करण में होशियारु आहे, चलो बसि इहे सोचो हा भई इहे कमु कंदी आहे, इहे कमु कंदी आहे, बसि ॿियो हुन में छा आहे छा न मूंखे पतो न आहे। बसि असांखे हुनजी सुठी ॻाल्हियूं करणु, त जॾहिं मिलंदा आहियो न हिक ॿिए जी तारीफ़, सुठा गुण माण्हू ॾेखारीनि ॿुधाइनि, त माण्हुनि खे मिलण जुलण में सुठो बि लॻे, है न? त इहे हिकु ॾींहुं दिवाली मल्हाए मिली जुली करे न वियो, बाक़ी समय त माण्हू हिक ॿिए जी रामायण महाभारत लॻी पई हूंदी आहे सभिनि में, हीअ अहिड़ी आहे। जे त्योहार ॾींहुं माण्हू सभु कुझु भुलिजी करे सुठी ॻाल्हियूं यादि करे हिक ॿिए सां वेंदा न, की जीवन में बि ॿियनि जी बुराइयूं कमज़ोरी भुलिजी करे, इन सां छा थींदो, माहौल बि थधो थी वेंदो आहे न त छा थींदो अगरि सभु माण्हू हुनखे उहो जाॾे वञे, हुनखे माण्हू हुतां हुनजी बुराई फैलाए छॾो, त उहो इंसानु जीअण जी इच्छा ई छॾे छॾंदो आहे। पोइ सोचंदो आहे तंहिंखां त मां मरी वञा, न? सही ॻाल्हि आहे न भई, हिकु ॿार खे अगरि चारो तरफ़ सां बदनाम करे रखंदासीं, हिकु नूंहं खे, हिकु ससु खे, या कंहिं बि माण्हू खे, चाहे छोरो बि अॼु धंधो नथो करे, चलो दिवाली ॾींहुं त तव्हां भुलिजी वेंदा आहियो न, चल कोई न सुठो थी वेंदो, ही सदा ई सोचो, छो जो न त माण्हू छा थींदो आहे की कोई आत्मा त हुनखे सहन करे सघंदी आहे, कोई न करे सघंदो आहे न, तॾहिं त माण्हू अॼुकल्ह अहिड़ा क़दम उठाइनि था न। हुन खां पोइ माण्हू पश्चाताप थो करे न, हुन खां पोइ सोचे थो चलो जहिड़ो बि हुयो वेठो त हुयो, हाणे बिना शरीर जे भटकंदो, पोइ हुनजी आत्मा खे चैन न ईंदो। त इन करे ॾिसो माण्हू समय खां पहिरियों कोई बीमारी जे कारण शरीर थो छॾे, कोई सुसाइड थो करे छॾे, छो? आख़िर त माण्हू टॉर्चर कंदा हूंदा न हुनखे, ईअं ई कोई थोरी क़दम उठाईंदो आहे, त सभु उन्हनि खे प्यार सां साथ ॾियनि करनि, त कोई बि अहिड़ो सोचंदो ई न। अॼु तव्हां हर हिक खे ॾिसंदव न, मैक्सिमम माण्हुनि जे दिमाग़ में इहे ई घुमंदो आहे तंहिंखां त मां मरी वञा, छो जो चारों तरफ़ माण्हू कुझु न कुझु कंहिंजी न कंहिंजी कमी कमज़ोरी ॾिसी करे हिक ॿिए खे टॉर्चर था करनि, उन्हनि जे दिमाग़ में उहा ई ॻाल्हि हले थी की इहे हीअं नथी करे, है न? अगरि नूंहं घर में रोटी सुठी न ठाहींदी हूंदी, घर जो कमु न कंदी हूंदी, फ़ोननि ते रहंदी हूंदी, ॿाहिरि रहंदी हूंदी, त सस जे दिमाग़ में 24 घंटो इहे ई ॻाल्हि रहंदी हूंदी, त उहो हुनजे दिमाग़ में उहो ॻाल्हि रहंदी, त उहो ॿियनि खे ॿुधाईंदी, ॾिस वरी हीअं थी करे, वरी जीवन ख़राबु आहे न। मतिलबु हिकु इंसान जे करे न सभु सॼो ॾींहुं उहो ई कीर्तन भॼन हुनजा इहे ई ॻाईंदा रहो
कीअं थी करे ईअं थी करे। जॾहिं माण्हू भॻवान जो पाठ पूजा करे त बि उहे ई ॻाल्हियूं, मथो ई भारी थी वञे। छो चईंदा न, छॾो त छूटे। तव्हां छॾो, मन खे चओ चल कोई ॻाल्हि कोन्हे, कुझु बि करे त थी, चल कोई ॻाल्हि कोन्हे। हीअं मन खे सम्झाए, चल कोई ॻाल्हि कोन्हे, कोई ॻाल्हि। जीअं मन खे जंहिं ॾींहुं चईंदा आहिनि न, चल अॼु त त्योहार आहे, चुप करे वेह। ईअं पंहिंजे मन खे सम्झाए, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो। ऐं ॿियनि ॻाल्हियुनि में कॾहिं बि तव्हांखे व्यर्थ संकल्प ज़्यादा अचे न की उन जॻह सां उथी वञिजो। कोई न कोई गानो ॿुधो, नचो, कुझु ॿियो कमु करो। थोरो समय हुन ॻाल्हि खे, उन जाते तव्हां वेठा आहियो उहा ॻाल्हि ज़्यादा थी थिए त हुतां त उथी वञिणो खपे। छो जे अॼुकल्ह ॻाल्हियूं एॾियूं हावी थी वञनि दिमाग़ में कि माण्हू कुझु ग़लति कमु या ख़ुदि खे थो करे या ॿियनि खे थो करे छॾे। त अहिड़ी ॻाल्हियूं असां मन में रखो ई छो, जंहिंजे कारण इहे छा प्रभाव पवंदो। असां नथा सोचूं, लेकिन इन ॻाल्हियुनि जो प्रभाव पवंदो आहे जो असांजे दिमाग़ ते पवंदो आहे, जंहिंजे कारण असांजो दिमाग़ ॾाढो भारी थी वेंदो आहे। त जीअं कोई कंहिंखे वश करे वठंदो आहे, इहा ॻाल्हि असांखे पंहिंजे वश करे वठंदी आहे। असांजे मन में उहा ॻाल्हि एतिरी हलंदी आहे, असांजी बुद्धि खे बि वश करे छॾंदी आहे। पोइ असांखे उहा ॻाल्हि ई सही लॻंदी। पोइ असां हुनजे वश थी करे कुझु ग़लति कमु करे छॾंदा आहियूं, पाण खे या ॿियनि खे। हिन करे त सिर्फ़ु पढ़ो न, हिन करे अर्थ कढो। जॾहिं असां छा थींदो आहे, अर्थ कढंदा आहियूं न, त हुन में असांजो मन बुद्धि बिज़ी थी वेंदो आहे। भई असांखे एतिरो अर्थ कढणो आहे त मां हुन शब्द खे पढ़ंदमि, हुनजो वीचार कंदमि, हुनजो अर्थ कढंदमि। त थोरो समय असांजो मन बि हुन में लॻी वियो, बुद्धि बि हुन अर्थ कढण में लॻी वई। त थोरो समय असां हुन ॻाल्हि खां परे थी वेंदासीं। ऐं सिर्फ़ु तव्हां कीर्तन ॿुधो ई था, सिर्फ़ु पाठ पढ़ो ई था, त हुन में त जो शब्द आहिनि असां यादि करे छॾियो, मतिलबु रटे छॾियो, है न। उहो बि कीर्तन ॿुधाइण वारो बि ॿुधाए थो, असांखे सम्झ में अचे थो नथो, लेकिन असां भावना अनुसार वेठा आहियूं, भई भॻवान जो ॿुधाए थो, कुझु सम्झण जी कोशिशि बि करूं था। लेकिन अगरि जॾहिं पढ़ंदा आहियूं न, पढ़ण सां जॾहिं असां पढ़ी करे पोइ हुनजो अर्थ कढंदा आहियूं न, उहो सभिनि खां सुठो हूंदो आहे, है न। तॾहिं टीचर बि चईंदी आहे न, हिनखे ख़ुदि पढ़ो। ख़ुदि पढ़ाइण खां पहिरियों हिकु ॾींहुं पहिरियों टीचर ॿारनि खे चईंदी आहे, कल्ह इहे चैप्टर पढ़ंदासीं, घर खां पढ़ी अचिजो। त जॾहिं ॿारु पढ़ंदो त उहो जेतिरो सम्झंदो, जेतिरो न सम्झंदो, पोइ कल्ह हुनखे टीचर ॿुधाईंदी त हुनखे हुनजो स्पष्ट ज़्यादा सम्झ में ईंदो। हुन ॿार खे होशियारु चइबो। जॾहिं असां पंहिंजी मन ऐं बुद्धि खे हिन अर्थ में बिज़ी रखंदासीं न, अॼु ॾिसो कंहिं ॿार खे तव्हां गायत्री मंत्र कुझु बि तव्हां सिखाए छॾियो, सुखमनी, गायत्री मंत्र, संस्कृत जा श्लोक, उहो ॿारु ॿुधाए त माण्हुनि खे सुठो लॻंदो आहे। लेकिन हुन त सिर्फ़ु यादि कई, हुन सिर्फ़ु मुख, अखियुनि ऐं मुख जो कमु वरितो अथई, उन दिमाग़ सां कमु न वरितो अथई, न ई हुनखे ॿुधाइण वारे हुनजो अर्थ सम्झायो अथई। त हुनजे दिमाग़ में त फालतू ॻाल्हियूं थी हलनि, मन में त फालतू वीचार था हलनि, सिर्फ़ु उहो मुख सां उहो गायत्री मंत्र चए थो, है न। सिर्फ़ु मुख सां माण्हू सुखमनी पढ़ंदा त माण्हुनि खे सुठो लॻंदो, लेकिन अंदरि मन में छा वीचार हलनि था। ॾिसो, जॾहिं बि तव्हां सम्झो था सुखमनी पढ़ो था त तव्हांजे मन में वीचार हलंदा आहिनि न, ये हाणे आई आहे, ये अहिड़ा कपिड़ा वाई आहे, भले तव्हांजी नज़रियूं हेॾी हूंदियूं, मुख सां त उहे ई शब्द चईंदा रहंदव। लेकिन तव्हांजो मन ऐं तव्हांजो दिमाग़, बुद्धि, उहा हेॾे होॾे ई भटकदी रहंदी। जेसि ताईं असां हुन मन ऐं पंहिंजी बुद्धि खे
हुनजे अर्थ में न लॻाईंदासीं। हा भई इहो हिन खां पोइ इहो ईंदो, हिन खां पोइ इहो शब्द ईंदो, इन जो अर्थ इहो आहे। चलो तव्हांजो मन बुद्धि हुन में बि बिजी रहे कि हा हिन खां पोइ इहो ईंदो, हिन खां पोइ इहो ईंदो, लेकिन जेको हुनजो अर्थ कढंदो आहे न उहो बुद्धिवान हूंदो आहे। उनजे मन में कॾहिं फालतू वीचार न आहिनि। त अगरि तव्हांखे पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भटकाइणु बंदि कराइणो आहे, तव्हांजे मन में तव्हांजा फालतू वीचार न हलनि, त रोज़ु थोरो समय जेको तव्हां पढ़ंदा आहियो न हुनजो शांति सां वेही करे अर्थ कढो, दिमाग़ु लॻायो हुन में। अच्छा हीअ ॻाल्हि हिन जो अर्थ इहो आहे, हिन जो मतिलबु इहो आहे, त छा थींदो? भले ई तव्हां 5 मिंट करो, थोरो समय तव्हां इहे दुनियावी ॻाल्हियुनि, इहे ईअं थी करे, ईअं थी करे, ईअं थी करे, हिन खां थोरो तव्हांजो दिमाग़ु होॾे हली वेंदो। पोइ हिन सां छा थींदो कि जो माण्हुनि खे फालतू वीचार ईंदा आहिनि, जो मथो भारी थी वेंदो आहे न, उहो हल्को थी वेंदो। त हुन सां जो अॼुकल्ह माण्हू मरण जे लाइ सोचे थो न, हेॾे होॾे मां भॼी वञा, मरी वञा, इहे वीचार न ईंदा। तव्हांखे लॻंदो कि हिन ॻाल्हियुनि खां बि कुझु अलॻि आहे। ऐं जेको माण्हू इन्हनि ज्ञान जी ॻाल्हियुनि जो अर्थ कढण में लॻी वेंदो आहे न, हुनखे दुनिया जो असली सुख मिलंदो आहे। हुनखे दुनिया जो असली सुख मिलंदो आहे। छो जी अॼु दुनिया में कोई आंतरिक सुख नथो मिले। बाहरी सुख आहे, लेकिन अंदर आत्मा खे जो सुख खपे न, वो ज्ञान में ही आहे, वो सम्झ में ही आहे न। त हर हिकु ॻाल्हि जो अर्थ असांखे अगरि बुद्धि में हूंदो त असांजे मन खे बुद्धि कंट्रोल करे वठंदी न। भई मन में वीचार ईंदो, कोई बि अचे फालतू वीचार, ऐं तव्हां अगरि जो बि पढ़ंदा आहियो, अगरि तव्हां हुनखे बुद्धि सां सम्झो आहे त तव्हांजी बुद्धि में शक्ति हूंदी, त उहो मन खे चईंदी न हीअ ॻाल्हि ईअं न, चलो कोई न। त उहो अंतरात्मा में जो शक्ति हूंदी आहे, तॾहिं ई असां फालतू ॻाल्हियुनि सां मुक्त थी सघंदा आहियूं, न। जीअं त हाणे त्योहार हुयो, त तव्हां छा सोचियो? न हाणे त्योहार आहे, मन सोचे पियो, लेकिन बुद्धि कहिड़ी ॻाल्हि ते अड़ल हुई कि न न त्योहार आहे न, अॼु हाणे अॼु कुझु न चईंदासीं। अॼु तव्हां हिकदमि पके पंहिंजी बुद्धि खे करे वेठा आहियो, त हुन मन खे बि कंट्रोल कई, न मन अॼु कुझु फालतू न सोच, अॼु शांति रहो। ईअं रोज़ु ई शांति करो, रोज़ु पंहिंजे मन खे चओ न न न ॾिस, वरी असां हीअं चईंदासीं, हीअं कंदासीं, वरी उहो वीचारो माण्हू करे ई नथो सघे। भई तव्हां कंहिंखे ॾाढो सम्झायो न, सम्झो तव्हां कंहिंखे बि ॾाढो सम्झायो, पर उहो इंसानु नथो सम्झे, नथो करे। इन जो मतिलबु छा आहे कि हुन आत्मा में शक्ति न आहे, हुन आत्मा खे तव्हांजी नंढी सी ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। तव्हांखे पतो आहे उहो न, जीअं सम्झो कोई बि अॼु नंढी छा माण्हू वॾी वॾी ॻाल्हि बि नथो सम्झे। सिंपल सी ॻाल्हि आहे, कोई सिगरेट पीअंदो, हाणे सिगरेट पीअंदो त सभिनि खे पतो आहे, त खुलेआम ॿुधाईंदा आहिनि सिगरेट पीअण सां हीअं थींदो आहे, हीअं थींदो आहे, लेकिन हुन आत्मा खे बि पतो आहे, असां बि हुनखे चऊं था, लेकिन अगरि हुनखे सम्झ नथी अचे, मतिलबु कि हुनजी बुद्धि में एॾी सम्झ, बुद्धि रूपी बर्तन एॾो वॾो आहे ई न। हाणे नंढी सी कटोरे में दाल विझंदव त दाल ई वेंदी न। अगरि तव्हां सोचंदव मन में ज़्यादा दाल विझां त भई वेंदी। उहो ई तव्हां हुनखे केतिरो बि सम्झायो, सिगरेट पीअण सां ईअं थींदो आहे, सिगरेट पीअण सां ईअं थींदो आहे, हुनजी बुद्धि रूपी कटोरे सां ॿाहिरि निकिरी वेंदो सॼी ॻाल्हि। त हुनजी बुद्धि खे असांखे पकड़णो आहे। उहो केरु पकड़े सघंदो आहे? भॻवानु ई पकड़े सघंदो, ॿियो कोई बि न पकड़े सघंदो। कोई भी देहदारी गुरु संत सन्यासी कोई भी पकड़े न सकदो, छो जी आत्मा जो भी परमात्मा ही आहे, और परमात्मा ही आत्मा जी बुद्धि के कंट्रोल करे सघंदो आहे। वैसे भी चईंदा आहिनि न, असांजो ॿार त आहे न भॻवान जो ई आहे। भॻवान खे यादि करे चओ भई तव्हांजी आत्मा त सम्झे ई नथी,
कि सिगरेट पीअण सां ईअं थींदो आहे, ऐं हीअ त पी पी करे पंहिंजे शरीर जो नुक़सानु थी करे। हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो कमु, बसि हुनखे ॾेई छॾियो। पोइ तव्हां छो था सोचो? तव्हांजे सोचण सां अॼु तव्हांखे उहा, तव्हां हुनखे थोरो इमोशनल ब्लैकमेल बि करो त बि उहा अगरि छॾे बि छॾे, लेकिन हुनखे सम्झ में त न आई न। हुनजे अंदरि इहे उहो ई आहे न, जीअं सम्झो कंहिंखे डायबिटीज़ आहे, लेकिन पतो आहे इहे मिठो खाइण सां शरीर में नुक़सानु कंदो, लेकिन त बि अंदरि आत्मा में जो इच्छा हूंदी आहे उहो सम्झ खे ख़तमु करे छॾंदी आहे। तॾहिं त ईंदा न, इच्छा मात्रम अविद्या ठहो। ॾिसो नंढी सी ॻाल्हि आहे, असांखे पतो आहे शुगर खाइण सां मुंहिंजो इहे शरीर में इहे प्रॉब्लम थिए थी, त बि मन में वीचार अचे थो, अंदरि आत्मा में इच्छा थिए थी कि न कुझु न थींदो, कुझु न थींदो, भॻवानु भरोसे खाओ। हाणे भॻवानु चईंदो भई मां तव्हांखे मदद करां त मां ॿियनि खे बि करां, है न। लेकिन तव्हां चलो मिठाई खाई करे सुठा कम बि करो त तव्हांखे भॻवानु त बि मदद करे। तव्हां भॻवानु भरोसे मिठाई खाओ, तव्हांखे माण्हू बचाए, भॻवानु बचाए बि, ऐं तव्हां उहो ई पंहिंजे जीवन में माण्हुनि खे हिक ॿिए जी ग्लानी निंदा करो, इहे करो, त अहिड़े माण्हू खे भॻवानु छो बचाईंदो? बचाईंदो? पोइ माण्हू चईंदा न, अरे ये एॾो पाप थो करे त बि शुगर अथसि, या बि मिठो खाए थो त बि हिनखे भॻवानु बचाए थो छॾे। हा भई हुनजो पुण्य जो खातो हूंदो त बची वेंदो, पर भॻवानु हिनखे न बचाईंदो। भॻवानु त चईंदो न भई सम्झ, हा भई कोई भॻवान जो मददगार हूंदो जो सभिनि खे भॻवान सां जोड़ण जो कार्य कंदो हूंदो, मतिलबु कोई सत्संग कीर्तन या ज्ञान ॿुधाईंदो हूंदो, या कंहिं सुठे कम में हूंदो। दुनिया में ॾाढा सुठा कम हूंदा आहिनि, सम्झो कोई ग़रीबनि जी मदद कंदो हूंदो, हुनखे ॾाढी दुआयूं, हुनजी ॾाढी ज़रूरत आहे, ऐं हुनखे इच्छा थिए थी, ऐं उहो भॻवानु भरोसे खाए त हुनखे कुझु न थींदो। छोजी मददगार बि आहे न। अॼु असां अगरि कंहिंजी मदद न करूं, असां जीवन में कुझु कमु न करूं अहिड़ो, ऐं असांखे वैसे बि शुगर आहे, ऐं असां भॻवानु भरोसे लोभवश खाऊं था, इच्छावश खाऊं था, त इच्छा मात्रम अविद्या छो चईंदा आहिनि? छोजी जॾहिं असांजी इच्छा थींदी आहे न, त उहो सम्झ खे ख़तमु करे छॾंदी आहे। अॼु माण्हू खे इच्छा थी कि मां करोड़पति ठहां, त हुनजी सम्झ ख़तमु थी वई। हुन कूड़ पाप सां करोड़पति ठही बि वियो, परंतु प्राप्ति त कुझु न थी न। अंतरात्मा जी बुद्धि ख़तमु थी वई, हुन करोड़पति थी बि वियो, लेकिन हुनजी अंतरात्मा त उहो सुख शांति जो अनुभव नथी करे सघे न। त बाबा असांखे इहे ई था चवनि कि पंहिंजी बुद्धि खे सम्झ सां कमु करो। जॾहिं ॾिसो बि था दुनिया में अहिड़ा कम थियनि था, दुनिया में माण्हू सहन नथा करे सघनि, कंहिंजी बुद्धि में कोई ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे, तव्हां हुनखे केतिरो बि सम्झायो, त हुन माण्हू जे लाइ दुआयूं करो, प्रार्थना करो, शुभ भावना शुभकामना ॾियो, हुन सां प्यारु ॾींदव न त बि उहो सम्झी वेंदो। लेकिन कॾहिं बि कंहिंसां घृणा नफ़रत न करो। भले तव्हांजे 1000 बार सम्झाइण खां पोइ बि उहो माण्हू उहो ग़लति कमु करे थो, त मतिलबु हुन में हुनजी ग़लती न आहे, हुनजो बुद्धि रूपी बर्तन ई नंढो आहे, उन में थोरी सी सम्झ जी ॻाल्हि अची सघंदी आहे। त अहिड़ी आत्मा खे भॻवानु भरोसे उन सां गॾु मिठी रीति हलो, कंहिंसां बि घृणा नफ़रत किनारो न करो, न त माण्हू खे अकेलोपन लॻंदो आहे, त पोइ उहो कुझु ग़लति कमु करे छॾंदो आहे, पोइ माण्हू पश्चाताप कंदा आहिनि। कॾहिं माण्हू चारो तरफ़ खां हुनखे धिको ॾेई छॾंदा आहिनि न, तॾहिं माण्हू सोचंदो आहे, ऐं हुनखे भॻवान सां बि मन न लॻंदो आहे, तॾहिं माण्हू सोचंदो आहे मां मरी वञा। न त एॾी वॾी दुनिया आहे, एॾा माण्हू आहिनि, त बि माण्हू अकेलो छोजी माण्हू हुननि जी बुराइयूं ॾिसी करे हुन सां घृणा नफ़रत कंदा आहिनि।
न त सिर्फ़ु भॻवान जी महिमा करण सां कुझु न थींदो, टिकाणे मंदिर व्रत जप तीर्थ करण सां कुझु न थींदो। तव्हां आपस में हिक ॿिए जी महिमा करो, हिक ॿिए खे ख़ुशि रखो। बाक़ी भॻवान जे लाइ फूल चढ़ायो, दिया चढ़ायो, लाइटियूं लॻायो, सफ़ाई करियो, ऐं हिक ॿिए सां असां नफ़रत ऐं घृणा भाव सां रहूं था, ईर्षा भाव, इन सां छा फ़ाइदो? न भॻवान बि ख़ुशि कॾहिं थींदो, अॼु माउ पीउ बि ख़ुशि कॾहिं थींदो जॾहिं सभु मिली जुली करे रहनि। न घर जा वॾा बि चाहींदा आहिनि सभु मिली जुली करे रहनि, त उहो त सभिनि खां वॾो भॻवानु आहे। उहो बि चईंदो मूं वटि छा घीअ जा दिया था जलायो, तंहिंखां जेका वीचारे वटि ग़रीब वटि रोटी न आहे उनखे रोटी खारायो। तव्हांजे संबंधी एॾा आहिनि जंहिं वटि न आहे हुननि खे घी ॾियो, हुन जी दुआयुनि सां तव्हांजे जीवन में ॿियो सुठो थींदो। बाक़ी भॻवान जे अॻियां इहे सभु करे करे छा दिखावो ई त करे थो न दुनिया वारो, इन सां कोई भॻवानु प्रसन्न न थींदो। तव्हां हिक ॿिए सां मिली जुली करे रहो, हिक ॿिए जी तारीफ़ करो त भॻवान बि ख़ुशि थिए। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। त्योहार सिर्फ़ु मनोरंजन जे लाइ न मल्हायो, लेकिन अर्थ सहित मल्हायो। बाबा चवनि था ॾिसो माण्हू इहे त्योहार मनोरंजन जे लाइ मल्हाईंदा आहिनि, लेकिन अगरि यथार्थ विधि सां मल्हाइनि, जीअं दिवाली जे समय माण्हू सभु साफ़ सुथिरो कंदा आहिनि, पुराणी ख़राबु चीजुनि खे कढी नई वठंदा आहिनि। दिवाली में न नए जो ॾाढो साफ़ सफ़ाई ऐं नए जो ॾाढो महत्व आहे। त इन जो अर्थ छा आहे कि स्थूल में त कयो, हूअं ई पंहिंजी पुराणी ॻाल्हियूं, दुख जी ॻाल्हियूं, पुराणा स्वभाव संस्कार, पुराणी चाल चलन व्यवहार, इन्हनि खे छॾे करे नए स्वभाव संस्कार चाल चलन व्यवहार धारण करे नयो जीवन शुरू कयो। न दिवाली जे ॾींहुं माण्हू न्यू ईयर बि चईंदा आहिनि ॿिए ॾींहुं, मतिलबु पुराणे खे छॾे करे हाणे नयो संस्कार स्वभाव, नई सोच, नए रीति सां जीवन जियो। स्लोगन आहे जे दिवाली जे ॾींहुं माण्हू पुराणा खाता बि बंदि कंदा आहिनि, मतिलबु जो बि असां सां जो पुराणो हिसाबु किताबु हुयो न उन्हनि सभिनि खे भुलिजी ख़तमु करे हाणे सभिनि सां नए रीति सां संबंध निभायूं। स्लोगन आहे ॻाल्हियुनि खे ॾिसण जे बजाए स्वयं खे ऐं परमात्मा खे ॾिसो। ॻाल्हि खे न ॾिसो, ॻाल्हि त कोई बि आई, लेकिन ॻाल्हि तुरंत परमात्मा खे बाबा खे ॾेई छॾो ऐं अॻियां वधो। अगरि असां ॻाल्हि खे ॾिसंदासीं त असां रुकी बि वेंदासीं, हलचल में बि ईंदासीं, लेकिन असां परमात्मा खे यादि कंदासीं, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त ॻाल्हि बि जल्दी पार थी वेंदी। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।